नाज़रीन, गौसपुर जे प्रेस क्लब में सिंधी अदबी संगत तरफ़ां मेहरान टीवी जे ऐलानियल सक़ाफ़ती दिहाड़े जे हवाले सां मुशाइरो मुनक़द कयो वियो। ॾिसूं था शेर ज़मान बिजराणी जी ही रिपोर्ट। तरफ़ां हिक सिंध हिक सक़ाफ़त जे ऐलान खां पोइ गौसपुर वासियुनि अदीब दानिश्वर सहाफ़ी सिविल सोसाइटी पारां इन ऐलान जी भरपूर आजियां कई वई आहे। उन हवाले सां असां सां मौजूद आहिनि गौसपुर शहर जी अदबी संगत। उन्हनि खां पुछंदासूं त मेहरान टीवी ऐं मेहरान टीवी जे सरवाण ग़ुलाम नबी मोहराई तरफ़ां जेको ऐलान कयो वियो आहे हिक सिंध ऐं हिक सक़ाफ़त जे सिरे हेठि 6 डिसंबर वारे ॾींहं खे कीअं था ॾिसनि? तमाम बेहतरीन प्रोग्राम साईं मोराई साहब जी तरफों एक सिंध एक सकाफत। सिंध समूह जी आहे महबत, सिंध समूह जी आहे महबत कायम रहे सदा। सिंध जी दिल जी आहे दुआ, सिंध जी दिल जी आहे दुआ। मुंहिंजी माउ सिंध महानो आ, सिंध तां फिदा ही जाने आ। मुंहिंजी माउ सिंध महान आ, सिंध तां फिदा ही जाने आ। सिंध जी मिट्टी उगाओ सां महकंदी रहे थी चाह सां। सिंध जी मिट्टी उगाओ सां महकंदी रहे थी चाह सां।